श्री सुखदेव जो त हे राजा परिषद, राजा परुवा जे वंश में राजा नौक महाप्रतापी आहे, जंहिं इंद्रपुरी जो राज कयो हुआ। कथा अगे थी चुकी आहे। हाणे हुनजे संतान जी कथा ॿुधी। राजा ययाति हुनजे वॾे पुत्र महाप्रतापी, जंहिं हिकिड़े दफ़े इंद्रलोक जो राज कयो हो। मां कथा हिन तरह आहे त हिकु दफ़े राजा इंद्र गौतम ऋषीश्वर जे अहिल्या नाले स्त्रीअ खे ॾिसी मथसि मोहित थी वियो। साणसि मेलाप करण जी इच्छा कई, पर गौतम ऋषीश्वर जे भव खां उते वञी न सघियो। हिकिड़े दफ़े राति जो वक़्तु काम जे स्वरूप धारे गौतम ऋषीश्वर जे विरांडे में वञी वेठो कां कां करण। ऋषीश्वर हुनजे कां कां करण ते जागी पियो। सनानु ऐं पूजा करण वास्ते उथी कुटिया खां ॿाहिरि निकितो। उन वक़्तु इंद्र पंहिंजे स्वरूप ऋषीश्वर जहिड़ो बणाए अहिल्या वटि वञी मनोकामना पूर्ण कई। जॾहिं संजोग करण खां पोइ अहिल्या खे सिद्ध पई त ही मुंहिंजो पति न आहे ऐं कंहिं कपटीअ हुनजे रूप धारे मुंहिंजो धर्म बिगाड़ियो आहे। अहिल्या हिन वीचार में हुई त इंद्र ॿाहिरि निकिरण लॻो। तॾहिं गौतम ऋषीश्वर जी हुन सां दर ते मुलाक़ात थी। ऋषीश्वर इंद्र खे ॾिसी पंहिंजे योग बल सां उन्हनि जे कर्म करण जो हाल ॼाणी चयो त इंद्र, तूं इंद्राणी ऐं हेतिरनि अप्सराउनि हूंदे बि अहिड़ो अधर्म कयो आहे। तंहिं करे मां तोखे सराप थो ॾियां त तो हिकिड़े टुंग भृंग जे लाइ कांग जे रूप धारे हो। तंहिं करे तुंहिंजो शरीर में 1000 टुंग। ऋषीश्वर जे चवण मूजिबि इंद्र जे शरीर में 1000 टुंग थी पिया। तॾहिं इंद्र शर्म खां कवल जे टारीअ में वञी। ऋषीश्वर इंद्र जे आसन ख़ाली ॾिसी राजा नौख जे पुट ययातिअ खे इंद्र आसन ते विहारियो, पर इंद्राणीअ जे मुंहंदड़ रूप ॾिसी राजा जो मन मोहिजी वियो। तॾहिं पतिव्रता स्त्रीअ बृहस्पतिअ जे आज्ञा सां राजा खे चयो त तो अॼु ताईं जेके शुभ कर्म कया हुजनि सो मूंखे ॿुधाए। तॾहिं राजा पंहिंजे वात उहो वर्णन कया। तॾहिं हुनजो पुञ नास थियो ऐं इंद्र लोक मां किरी पियो। तॾहिं बृहस्पतिअ इंद्र खे कवल गुल मां ॿाहिरि कढी उन खां यज्ञ करायो। आशीर्वाद ॾिनी त उहे वॾा टुंग नंढा थी जेतिरा थी पिया। तॾहिं इंद्र मौज सां राज करण लॻो। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव चयो त हाणे राजा नौख जे ॿिए वंश जी कथा ॿुधी त हुनजे वंश में वत्र नाले वैद यज्ञ मां हिसो वठंदो सो हिकिड़े महात्मा थियो, जंहिंजे नालो वठण सां दुख दूर थींदो आहे। उनजे वंश में राजा कौलाक्ष वॾो तेजवान थियो। उनखे मंदालिया नाले स्त्रीअ मां अलरख ऐं ॿिया घणा पुट पैदा। उन राजा 60,000 वर राज कयो त बि ॿुधो न थियो। ऐं राणी मंदलिया पंहिंजे पुटनि खे नंढपण में ई ज्ञान सेखारींदी। उन मरण वक़्तु राजा अलरख खे 2 श्लोक ॿुधाया। चयो त तूं इन्हनि जे मंत्र ठाहे पाण वटि जॾहिं तोते का भीड़ पवे तॾहिं 2 श्लोक पढ़ी उन मूजिबि हलक। राजा उन्हनि 2 श्लोकनि जे मंत्र बणाए पंहिंजे ॿांह ते ॿधो ऐं संसारी मोह में फासी राज करण लॻो। जॾहिं ॿियनि राजाउनि उनखे मोह माया ॼार में फाथल ॾिठो तॾहिं सेना वठी उनजे मुल्क
के घेरो कयो तॾहिं राजा ॾिठो त हाणे मुंहिंजो साह ऐं राज बचणु ॾाढो मुश्किल आहे। तॾहिं उहे सलोक कढी पढ़ियो त उन में हिन तरह लिखियलु सलोक कूड़ राजा कूड़ प्रजा कूड़ सभु संसार आहे। जाल कूड़ी ॿार कूड़ा कूड़ा ई घर बार आहे। ठॻीअ वारो खेल सारो माया मिटीअ ऐं छार आहे। हेमा सत्संग जी सेवा करियो अहिड़ो तव्हांजो पार आहे। सलोक पढ़ंदे ई राजा अलॻ खे ज्ञान प्राप्त थियो ऐं विरकत थी तपोवन ॾांहुं हलियो। तॾहिं ॿियनि राजाउनि उनखे शहर ते घेरियो कयो। तिन वञी राजा अलॻ खां पुछियो तूं हिकदमि हार मञी तपोवन में छो थो वञे? तॾहिं राजा जवाबु ॾिनो त राज करे नर्क भोगणो थो पए, तंहिं करे मां राज न कंदुसि। एतिरो ॿुधी ॿियनि राजाउनि खे बि नर्क भोगण जो भौत खां ज्ञान प्राप्त थियो ऐं राजा अलॻ खे मुल्क जो मालिक बणाए पंहिंजे मुल्क ॾांहुं मोटी आयो। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव चयो त हे राजा, हर भॼन करण जो वॾो प्रताप आहे। उन्हीअ अलरकत जे वंश में राजा रंभस ॾाढा ज्ञानी थिया, जंहिंजे वंश में सभु ब्राह्मण हुआ। उनजे कुल में वरी राजा रज महाप्रतापी, जंहिंखे 500 पुट महापलवान पैदा थिया। हिकु दफ़े इंद्र आदिक देवताउनि जे राज दैत्यनि खसे वरितो हो। तॾहिं इंद्र राजा रज खां सहायता घुरी। राजा रज पंहिंजनि 500 पुटनि समेत इंद्र जी मदद कई ऐं दैत्यनि खे मारे इंद्र लोक जो राज करायो। संदसि मरण खां पोइ उनजा पुट ज़बरदस्ती इंद्र लोक जो राज करण लॻा ऐं यज्ञ में इंद्र जो हिसो बि पाण वठण लॻा। इहो हाल ॾिसी बृहस्पति देवता पंहिंजे तप जे बल सां राजा रज जे पुटनि खे मारे छॾियो ऐं राजा इंद्र वरी अॻे वांगुरु शान शौक़त सां राज करण भॻवान सलोकनि जो मंत्र जो प्रताप।